हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जीअं तव्हांखे 2 खां 3 ॾींहंनि खां श्रीमद भागवत जी कथा फरहाम न थी रही आहे, इहा ई कथा पाण कंटिन्यू कंदासीं 7 खां 8 ॾींहंनि खां पोइ। के कारण जे करे असीं हिन खे अपलोड कोन करे रहिया आहियूं। महिरबानी करे हिन ई कथा मां लाभ पिरायो। जीअं तव्हांखे ख़बर आहे, कल्ह पाण विविध वचन जो पहिरियों भाग ॿुधोसीं। अॼु उन जो ॿियो भाग खां कंटिन्यू कयूं था। दुनिया मां हर को हथनि खाली वञे थो, कुझु को थो खणी वञे, मगर जेके कुझु ख़ैरात में ॾिजे थो सो ई सांस हले थो। अमर उहो आहे जेको जंहिंजो नालो दुनिया में ॻाइजे थो, जंहिंजो नालो रोशन थिए थो, तंहिंजो पोयां ॾीओ ॿरियो त छा जी, ना ॿरियो त छा थियो। दुनिया जूं ख़्वाहिशूं दिलि जे अखियुनि खे अहिड़ो अंधो थियूं कनि जो सच कूड़ जी सम्झ निकिरी वञे। परहेज़ सभिनी सुतियुनि जो सार आहे। बादशाह जॾहिं लोभी आहे त ग़रीब खां ग़रीब आहे, ऐं ग़रीब जेकॾहिं दिलि जो खुशादो आहे त बादशाह खां बि असौदो आहे, बादशाह खां मथे आहे। निंड मेल जहिड़ो ग़रीब तहिड़ो शाहूकारु। अज्ञानी जहिड़े ई मोल मिसाल आहे। बेअक़ल जेके 1000 सम्झाइण सां बि न सम्झे, सो अक़लमंद हिकु आङर जे इशारे सां सम्झी वठे थो। सम्झ वॾी आहे ऐं संतोष राहत जो खज़ानो आहे। जेतिरी क़दुरु को नसीहत खे पसंदि करे थो, ओतिरी क़दुरु उहो नेक भुख़्त आहे। कर्ज़ आहे कैंची जेका प्यार जे रिश्ते खे कपियो छॾे। दिलि में दुनिया जा ख़्याल कीअं ठहंदा? मंदिर में को कचिरो ठहे थो। जीअं दिलि में दुनिया जा ख़्याल हूंदा आहिनि, ईअं ई मंदिर में कचिरो हूंदो आहे, चोपल हूंदा आहिनि। पाण हमेशह चोपल मंदिर खां ॿाहिरि रखंदा आहियूं। ईअं ई पाण खे दिलि जूं ॻाल्हियूं, जेके दुनिया जे ॻाल्हियूं आहिनि, उहे दिलि खां परे रखणु घुरिजनि। जॾहिं पाण स्पेशली शेवा कयूं या कंहिं शइ में लॻल हुजूं त जी जान सां लॻल हुजूं, सिर्फ़ु ॾेखावण लाइ। हर को राति जी मुसाफ़िरी जी तयारी ॾांहुं जो ई करे थो छॾे। पीढ़ी जो तोशो बि जवानी में ई ठाहिणु घुरिजे। दुनिया जी महफ़िल में जीव अहिड़ा त बोख बणिजी विया आहिनि जो इहा बि कुल कान थी पवे त मेज़बान केरु आहे, महिमान केरु आहे। ए सॼण, हिन जहान जे घर में मेज़बान ऐं महिमान जी ॼण हासिल कर त पंहिंजा तुंहिंजा सभु दुख दूर थी वञनि। कॾहिं हिन ॻाल्हि जो बि त वेही वीचार कर त मां छा आहियां ऐं जगत छा आहे, ऐं हिन जगत जी रचना जो रचाईंदड़ केरु आहे। सूरज जा कणा फैलजनि था, तंहिंखां अॻे हर को निंड मां सुजाॻ थिए थो। वारनि जे अॼाण मौत जी सेज उभरण जी अॼाण आहे। वारनि जो अचणु, जॾहिं इंसान खे वार वधंदा आहिनि, ईअं ई माना हू मौत खे साम्हूं ईंदो आहे। ॿार खे घटि वार हूंदा, जवानी में वधीक वार हूंदा, बुढ़ापे में पाण वार कटणु छॾे ॾींदा आहियूं, जिस्म जा वार वधी वेंदा आहिनि। ऐं जीअं वार वधंदा आहिनि, ईअं सोच घटिजंदी आहे, उमिरि घटिजंदी आहे। जेको करिणो आहे सो अॼु कयो। अफ़सोस जो अञा बि अज्ञान जी निंड मां सुजाॻी न थी थिए। भॻवान जी भलाइनि खे यादि करे माण्हू सां भलाई कर। सियाणो माण्हू सभु कम धीरज सां करे थो, छो त कम मां निकितल तीर वरी मोटी, कमान मां निकितल तीर वरी मोटी मुंहिंजो नथो अचे। अगरि हिकिड़े बार टाइम निकिरी वियो न, वापसि कोन ईंदो। जीअं कमान मां अगरि तीर निकिरी वियो त केतिरो बि कर, कोन वापसि तो पार ईंदो। जेको सिख्या ते ध्यानु न थो ॾिए, सो ज़रूरु सदा खाए थो। जेको शागिर्द सिख्या मां नथो सुधरे, तंहिंखे उस्ताद जोगी सदा ॾिए थो। श्री सार कतावाली में चयल आहे त समुंड जी अथाह पाणी कहिड़े कम जो। समुंड जो एतिरो पाणी
कहिड़े कम जो जो उञ बि नथो लाहे सघे। खूह नंढड़ो आहे पर संदसि पाणी प्यास लाहिण जे घुर्ज पूरी त करे थो। प्यास लाहिण करे क़ीमती त आहे, समुंड खे केरु थो क़ीमत ॾे। साॻी तरह लखपति जो धन कहिड़ो कम जो, कहिड़े कम जो जंहिं मां कंहिंजी घुर्ज पूरी थी नथी सघे। ग़रीब जो उहो थोरो पैसो चङो जंहिं मां मोहताज खे सुख मिली सघे। जंहिंजो ख़्यालु ठीकु न आहे सो मूर्ख आहे, जंहिंजी ॻाल्हि ठीकु न आहे सो मरवन आहे, जंहिंजी चाल ठीकु न आहे सो दहित आहे। चओ जय सियाराम। विभत वचन जो ही भाॻ ते समाप्त थियो, जंहिंमें तव्हांखे घणियूं ई सम्झाणियूं, घणियूं ई धर्म जूं ॻाल्हियूं, घणियूं ई कौल तव्हांखे मिलिया हूंदा। इन्हनि मां लाभ पिरायो ऐं महिरबानी करे अगरि अहिड़ियूं ई कथाऊं अव्हांखे ॿुधणियूं हुजनि त असांजो यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ पिरायो। चओ जय सियाराम ऐं सब्सक्राइब कयो, छो त असांजो हौसलो वधे ऐं असीं पंहिंजे कम खे जारी रखूं। चओ जय सियाराम।